मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। गॾो गॾु वरी वीयर बि झलियां हूंदो मुर्शिदनि जे ॾाढो बि न झुको चई साईं हीअ अदब आहे न, हीअ अदब असां मुर्शिदनि जे पेरनि में बूट में अंदरि किराए पिया आहिनि माण्हू। हे साईं अदब आहे, हे कहिड़े क़िस्म जो अदब आहे, कहिड़े क़िस्म जो तूं मुस्लमान आहे? इहो अदब तव्हां खां थो पुछां कयां। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने में साहबा करे ॾेखारनि न, नबी साईं ज़माने में साहबनि खां वधीक केरु हुयो भला? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने में अल्लाह जे नबी खां वधीक केरु हुयो? साहबा कंदा, साहबा चवण या रसूल असां तव्हांजे पेरनि न पऊं, झुकूं था, ख़बरदार करायो अल्लाह जे नबी। साहबी हिकिड़ो आयो लंघिजी, या रसूल तव्हांखे त उठ बि सजदो कंदा, झुकंदा तव्हांजे ॾाढो पेरनि जे ॾाढो, तव्हांखे गॾु बि झुकंदे असां ॾिठो आहे, तव्हांजे पेरनि जे ॾाढो गॾु झुकी पियो। बाज़ जानवर तव्हांखे सजदो कंदा, साईं असांखे थोरी घणी इजाज़त ॾींदो भला, असां बि तव्हांजे ॾाढो झुकूं। अल्लाह जे नबी फरमायो ख़बरदार थी वञो, ख़बरदार थी वञो, बाक़ी सजदो सिर्फ़ु अल्लाह खे कयो वेंदो। हिकु हदीस ॿी अल्लाह जे नबी छा फरमायो? अल्लाह जे नबी फरमायो ए साहबा, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वञण ते हुया आहिनि दुनिया खां, छा फरमायो? ए साहबा यहूदियुनि जे मथां लानत हुजे, नसारनि जे मथां लानत हुजे। साहिबनि जो या रसूल छाजे खां? अल्लाह जे नबी फरमायो इन जे करे इन जे मथां लानत हुजे जॾहिं बि यहूदियुनि जो नबी हिन दुनिया खां वेंदो हुयो या नसारनि जो नबी हिन दुनिया खां वेंदो हुयो, नबी खे क़बर मुबारक जे अंदरि हेठि लाहे करे पोइ नबी जी क़बर खे सजदो कंदा हुया। इन जे करे ए साहबा उन जे मथां लानत हुजे। साहिबनि जो हे अल्लाह जे नबी असांखे अॻ में तंबी करे ॿुधायो त सुभाणे मथां मां वञा तव्हां मुंहिंजी क़बर खे बि ईअं झुको। हे साईं सिंध में अक्सर जेको आहे मुर्शिद क़बरनि ते लेटा पिया आहिनि, सजदा पिया आहिनि। हिन पूरी काइनात में जेकॾहिं अगरि सजदे जी गुंजाइश हुजे हा न, जेकॾहिं सजदे जी इजाज़त हुजे हा न, तव्हां खां थो पुछां कयां, नबी जे रोज़े खे सिर्फ़ु सजदे जी इजाज़त हुजे आहे, ॿियो किथे बि न हुजे आहे। हे जेके बि असांजे सिंध जे अंदरि मुर्शिद आहिनि न, कसम खणंदो साहिबनि जे पेर जे बराबरि न आहिनि। हे ख़ुदि पाण चवंदा आहिनि, हे पाण चवंदा आहिनि त असां साहिबनि जे पेर जे दज़ बराबरि बि न आहियूं। अड़े जेके पाण इक़रार कनि था त असां साहिबनि जे पेर बराबरि बि न आहियूं, उन्हनि जे क़बरुनि ते वञी करे सजदो कयो था, उन्हनि जी क़बरुनि ते वञी करे सजदो कयो था। हालांकि साहिबनि करे ॾेखारियो, साहिबनि पूरी ज़िंदगी, साहबा 1,24,000 हुया, अल्लाह जे नबी खे क़बर मुबारक जे हेठि लाहे करे साहिबनि ऐलान हिकिड़ो करे ॿुधायो त कंहिं हिकिड़े साहिबी बि नबी जे क़बर मुबारक ते वञी करे सजदो न कयो आहे। अल्लाह जे नबी निस्बत करे हे क़ाबू आहे न, बसि एॾे सजदो कयो, सजदे लाइ सिर्फ़ु अल्लाह जी ज़ात आहे। त हे सिंध जे अंदरि जेके बि माण्हू कंदा आहिनि मुशरिक आहिनि, हे वॾो फॉल्ट आहे शिरक जो। त मां चवंदो सिंध जे अंदरि एतिरो फॉल्ट आहे, अल्लाह ताला हिन खे सम्झ नसीब अता फरमाई।